डॉक्टर भागचंद का थियल फोन वापस करायो। डॉक्टर भागचंद का थियल फोन वापस करायो। डॉक्टर भागचंद का थियल फोन जो सामान वापस करायो। डॉक्टर भागचंद का थियल फोन जो सामान वापस करायो। मलीर में अमन हाल करो। 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 सब्ज़ ऐं पुरअमन ज़िलो मलीर अॼुकल्ह तमामु बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे। फुरूं मारियूं रोज़ मामूल बणियल आहिनि, अगवा हिते थियनि पिया। हिन वक़्तु डॉक्टर भागचंद जेको सहाफ़ी बि आहे ऐं पंहिंजे निजी टीवी चैनल जो जेको सीओ बि आहे, उनखे स्टील टाउन थाणे जे भरिसां रोके उनखां मोटरसाइकिल रोक रक़म फुर कई वई आहे। उनखे अॼु हीउ ॿियो टियों ॾींहुं आहे, अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। इन सिलसिले में अॼु अवामी प्रेस क्लब जे अॻियां सहाफ़ियनि ऐं समाजी कारकुननि गॾिजी मुज़ाहिरो करे मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। इन सिलसिले में अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हे दोस्त छा था चवनि। हिकिड़ो समाज सुधारक सहाफ़ी तबिके सां सथ सां लाॻापियल आहे ऐं ॿ ॾींहं पहिरीं गुलशन हदीद मेन नेशनल हाईवे ते मोटरसाइकिल ते हथियारबंद उन्हनि खां फुर था कनि। हीउ कराची जहिड़ो शहर आहे, हिन में ॾींहं ॾिसे जो फुरूं धाड़ा ही किथां जो कानून आहे। ऐं IG सिंध, वज़ीर आला सिंध, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ऐं ॿिया जेके बि इदारा आहिनि, SSP मलीर, स्टील टाउन SHO समेत समूरनि दोस्तनि खे इहे इल्तमास थो करियां त फिलफोर हे जेके चोरियूं धारा आहिनि इन्हनि खे रोकियो वञे ऐं हीअ मज़दूर टाइप जो माण्हू आहे, हिन सां इंसाफ़ करे हिननि खां जेको फुर थियल सामान आहे उहो फिलफोर वापसि कयो वञे ऐं मुलवस जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे केफ़र किरदार पहुचायो वञे। ॿी सूरत में जेकॾहिं असां महेश्वरी एक्शन कमेटी जे प्लेटफार्म तां इहो ॿुधाइण था चाहियूं त जेकॾहिं कुझु नथो थिए त असां जेको इहो एहतजाज आहे उनखे वसी कंदासीं ऐं कराची जेको प्रेस क्लब आहे उते बि असांजी महेश्वरी एक्शन कमेटी सरापा एहतजाज रहंदी। असांजो इहो चवणु आहे त सिंध जा जेके सहाफ़ी आहिनि, डॉक्टर भागचंद हिकिड़ो समाज सुधारक माण्हू हो जंहिंसां हेॾी वॾी वारदात कई वई आहे, फुर जो वाक़ियो पेश आयो आहे। सरेआम ॾींहुं ॾिठे जो जेको आहे उनखां मोटरसाइकिल, कैश रक़म ऐं ॿियो जेको सामान जेको फुर कई वई आहे, मोबाइल वग़ैरह। असीं SSP मलीर ऐं SHO स्टील टाउन खे मुतालबो करियूं था त फ़ौरन इन चोरी थियल सामान वापसि कयो वञे, जवाबदार जेके मुल्क जवाबदार उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त असांजो अॻिलो क़दम जेको आहे उहो SSP ऑफिस बि थी सघे थो ऐं हीअ एहतियात जो दाइरो असांजो वसी कंदासीं। असां इहो ई चाहियूं था लियारी मलीर जो जेको माण्हू आहे, मलीर जो जेको अमन आहे उनखे बहाल कयो। मलीर में रोज़ जे बुनियाद ते जेके चोरियूं, लुटमारियूं ऐं फुरुनि जा वारदातूं थियनि थियूं, नियाणियुनि जूं अगवाकारियूं थियनि थियूं, उन्हनि खे फ़ौरन बंदि करे लियारी जो मलीर जो अमन बहाल कयो वञे। जेकी वारदात थी आहे उनजी जेको भरपाई आहे उहा मूंखां कई वञे ऐं SSP मलीर ऐं SHO स्टील टाउन जे खां इहा रिक्वेस्ट रखां थो ऐं अर्ज़ु रखां थो त मूंखां जेको मसइलो वारदात थी आहे उनजो सामान मूंखां भरपाई कई वञे ऐं न त ॿी सूरत में असां जेको हिन एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं ऐं थी सघे CP सां घुराए करे असां जेको न ऐं हिकु सीनियर सहाफ़ी खां एॾी फुर थी आहे। ऐं इन खां अलावा मलीर में जेकी आवाम आहे उन माण्हुनि खां घरनि मंझि डकेती थींदी वञे ऐं पुलिस खां असांजो मुतालबो इहो आहे, SSP मलीर, SP मलीर ऐं SHO स्टील टाउन ऐं DSP स्टील टाउन सां मुतालबो इहो आहे फौरी तौर डकेटनि खे गिरफ़्तार करे ऐं कानून जे लेवल ते उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं सामान डॉक्टर भागचंद जो वापसि कयो वञे ऐं न त ॿी सूरत में असां एहतजाजी मुज़ाहिरो वधाईंदा रहंदासीं। डॉक्टर भागचंद का फुर कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। ही फुरूं धाड़ा बंदि कयो। फुरूं धाड़ा बंदि कयो। मारामारी बंदि कयो। मारामारी बंदि कयो। फुरूं धाड़ा बंदि कयो। फुरूं धाड़ा बंदि कयो। ही दादागिरी बंदि कयो। ही गुंडागर्दी बंदि कयो। मलीर में अमन बहाल 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 कयो। मलीर में फुरूं धाड़ा बंद कयो। ये फुरूं धाड़ा बंद कयो। ये फुरूं धाड़ा बंद कयो। मलीर में अमन बहाल कयो। मलीर में अमन बहाल कयो। मलीर में अमन बहाल कयो। डॉक्टर भागचंद का फुर कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। डॉक्टर भागचंद खां फुर कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। मलीर में अमन बहाल कयो। मलीर में अमन बहाल कयो।